गोर सालार खान तो चए त गोहर खान मुखां 25 एकड़ बनी घुरी आहे ॻाल्हि कीअं आहे? बाबा छो न घुरांस? माण्हुनि सां महाॾो अटकायूं असां, ॻोठ वारनि सां फिटायूं असां, झेड़ा झट्टा लठ बाटो वहायूं असां, खाऊं असां। सालार खान आहे ई असांजी टेक ते, असां न हुजऊं त बुझ बुझ करे छॾींदसि माण्हू। वॾेरा विढ़ंदा आहिनि छा? हूअं वरी कहिड़ो हुयो सालार खान असांजी क़बर छॾाईंदो। बाबा क़बर त कोन छॾाईंदो, पर ॾिस न वरी बि असांजे ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे, जेकॾहिं उन सां फिटाईंदासीं त ॻोठ में रही सघंदासीं। बाबा सफ़ा को डिॼणो आहे, छो लड़ाईंदो असांखे? असांखे ही घर को सालार खान ठाराइणा आहिनि छा? ही असांजा अबाणा ॾाॾाणा कख आहिनि, छो लड़ाईंदो असांखे तव्हां? असां सालार खान जे लाइ मथा खथा ॾिना आहिनि, सर तरीअ ते रखियो आहे, छो न ॾींदो 25 एकड़? हुन जा 25 एकड़ आहिनि छा? बाबा कीअं ॾींदो बनी? चरियो थियो ई अलाए छा? बाबा बनी सॼी आहे मेरूअ जे नाले, हिन वीचारे जे नाले त बनीअ जो वेसो बि कोन्हे। तोखे साईं ॾींदो बनी ऐं साईं तूं ट्रैक्टर ऐं रकाईंदे वॼाए छॾी यार। बाबा तूं चुप करे वेही तमाशो ॾिस। सालार खान ज़मीन बि ॾींदो ऐं जेको मां चवंदोसांसि उहो कंदो। बस रुगो असांखे पंहिंजे मक़सद में कामयाब थियण ॾे। ठीकु आहे साईं, पोइ मां बि ॾिसां थो कीअं तो सालार खान तोखे बनी ॾे ऐं कीअं वरी तो सालार खान तुंहिंजे ई पंजोड़ में फासे। बाबा ॾिस जाए त या मच्छी कीअं थी पाण ई जार में अची फासे। बाबा यो ख़बर ॻोठ मां पाणी घटिजी वियो? बस धीअ ये सूर न पुछ, सॼी सिंध सूरन में आहे। मुंहिंजे मारूड़नि जा कचा घर पक्का घर सभु मिटीअ जो ढेर थी विया। उहा मिटी बि पाणी लोड़े सॼे ॻोठ में वञ त जंहिं तरफ़ ॾिस त पाणी ई पाणी आहे। तकलीफ़ ई तकलीफ़ आहे। हा बाबा, माल मताओ लाइ त गाह पठो बि नाहे, इंसान जे खाइण लाइ बि कुझु नाहे। हर तरफ़ ॾिसो त रुगो खौफ़ ऐं परेशानी आहे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।